सिंध बजट सां अहिड़ी त मज़ाक ऐं मश्करी कई वई आहे जो ऐवान समूरो टहकनि सां गूंजियूं थियो आहे। लॻी रहियो आहे ॼण कंहिं सिनेमा अंदरि का मज़ा या फिल्म हली रही हुजे। उन समूरी सूरतहाल बाबति अचो त सिंध जे वॾे वज़ीर खां हिकु मुख़्तसर सवाल करियूं। सुवाल उहो आहे त अवां सिंध जी बजट मुल्तान में इस्तेमाल कहिड़े आइन ऐं कानून मूजिबि करे रहिया आहियो? छा पंजाब सूबे घोटकीअ लाइ का बजट रखी आहे? जॾहिं इहो सवाल अपोजिशन लीडर अली खुर्शीदी उथारियो त हिन सरदार शाह जे हिकु पुराणी तक़रीर जो हवालो ॾींदे चयो त सूबाई वज़ीर फरमाईंदो आहे त कंहिं दौर में मुल्तान सिंध जो हिसो हो, इन करे अॼु उन लाइ बजट रखी अथऊं। अहिड़े बयान खां पोइ खुद सरदार शाह बि पंहिंजा टहक रोके न सघियो। मुझे सरदार शाह की वो स्पीच याद आ गई कि मुल्तान पहले सिंध का हिस्सा था, इसीलिए शायद पाकिस्तान पीपल्स पार्टी की सिंध हुकूमत वहां पे शायद वो काम कर रही है। मुराद अली शाह पंजाब जे कुछ शहरनि लाइ एतिरा मनसूबा रखिया आहिनि जो उन्हनि इलाइक़नि लाइ खुद पंजाब सरकार बि कुझु न आहे रखियो। शाह साहब फरमाए थो त रुगो मुल्तान ई न पर गुजर खान, रहीम यार खान, सरगोदा ऐं DI खान में बि इस्पतालूं ठारायूं वेंदियूं। मुराद शाह साहब लॻी रहियो आहे त जॾहिं उहे ऐलान करे रहियो हो शायदि पाण खे वज़ीर आज़म सम्झी सॼे मुल्क लाइ मनसूबा आणे रहियो हो। अहिड़ा मनसूबा त शहबाज शरीफ वज़ीर आज़म हूंदे बि ॿियनि सूबनि लाइ न आंदा आहिनि। मुराद अली शाह उहो बि ॿुधाए फ़खुर महसूस करे रहियो आहे त विफ़ाक़ रक़म ॾिनी आहे त अवां पंजाब में कमु करायो। पर सवाल उहो आहे त जेकॾहिं अवां जा कम एतिरा पाइदार ऐं मयारी आहिनि त पोइ BRT येलो मनसूबो अवां मुकमल छो न करे सघिया ऐं उहो मनसूबो FWO हवाले छो थियो? छा अवां वटि का आलमी मयार जी अहिड़ी कंपनी मौजूदु आहे जो हाणे विफ़ाक़ बि तरक़ियाती मनसूबा अवां हवाले करे रहियो आहे? जेकॾहिं ईअं आहे त पोइ उहे ॾींहं बि परे न आहे जो अमेरिका, अरब अमारात ऐं यूरोप जहिड़ा मुल्क बि सैयद मुराद अली शाह खां ख़िदमतूं हासिल कंदा। पर जॾहिं इहा ॻाल्हि उन्हनि ताईं पहुचे त हिते शाह साहब खां हिकु ॿियो सुवाल बि आहे। सिंध में सॼे मुल्क जा माण्हू इलाज लाइ अचनि था। NICVD, SIUT, जना अस्पताल खां वेंदे गम्स ताईं पूरे मुल्क जा माण्हू फ़ाइदो वठनि था। इन करे थियण त ईअं घुर्जे हा त ॿिया सूबा सिंध लाइ बजट रखंदा, छो त उन्हनि जा माण्हू हितां फ़ाइदो हासिल कंदा। पर उबतो वॾो वज़ीर ॿियनि सूबनि ते ख़र्च करे रहियो आहे। सिंध जो उहो केस ऐवान अंदरि अकेलो अली खुर्शीदी विड़ी रहियो आहे। सुवाल उहो आहे त ऐवान में वेठल ॿियनि सिंधी मेंबरनि खे छा वात में मुंग पियल हुआ? सिंध बजट सां रांदि खेॾण वारे मामले ते सोशल मीडिया ते उहे तज्ज़िया बि हली रहिया आहिनि त भली हू सिंध जी बजट सॼे मुल्क ते ख़र्च कनि पर बिलावल खे वज़ीर आज़म तौरु रस्तो ठाहिण हिकु इंतिहाई मुश्किल कमु आहे।